पाकिस्तानी फ़ौज जे तर्जुमान पीटीआई सरबराह इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे क़ानूनी क़रार ॾींदे चयो आहे त 9 मई खे कारे ॾींहं तौरु यादि रखियो वेंदो। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त नेब जे बयान मूजिबि पीटीआई चेयरमैन खे काल्ह क़ानून मूजिबि इस्लामाबाद हाई कोर्ट मां हिरासत में वरितो वियो। इन गिरफ़्तारी खां पोइ फ़ौज जी मिल्कियतुनि ऐं तनसीबात खे मुनज़्ज़म तरीक़े सां हमला कया विया ऐं फ़ौज मुख़ालिफ़ न रहाया विया। फ़ौज इहो बि चयो आहे त हिक तरफ़ त उहे शरपसंद क़ुवतूं पंहिंजे महदूद ऐं ख़ुदगर्ज़ मक़सदनि लाइ अवाम खे भड़काए रहियूं आहिनि, त ॿिए पासे माण्हुनि जी अखियुनि में धूड़ विझण लाइ फ़ौज जी वाह वाह कंदे बि नथा थकिजनि। ISPR मूजिबि जेको कमु मुल्क जो अज़ली दुश्मन 75 सालनि में न करे सघियो, इहो हिकु सियासी टोले इक़्तिदार जी लालच में करे छॾियो। बयान मूजिबि पाक फ़ौज इंतिहाई सब्र ऐं बर्दाश्त जो मुज़ाहिरो कयो ऐं पंहिंजे वक़ार जी परवाह करण खां सवाइ मुल्क जे वसीअतर मफ़ाद में इंतिहाई सब्र ऐं बर्दाश्त सां कमु कयो। फ़ौज खे फ़ौरी रद्दअमल ॾियण लाइ मजबूर करण जी कोशिश कई वई, जंहिंखे पंहिंजे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु करे सघिजे। पाक फ़ौज जी भरपूर जवाबी कार्रवाई उन साज़िश खे नाकाम बणाए छॾियो।